सिंध जे मशहूर दरवेश सूफ़ी ऐं क़ौमी शाइर शाह अब्दुल लतीफ़ जी हयातीअ जो अहवाल जेतोणीकि पूरी तसली बख़्श तफ़सील सां अञा ताईं न लिखियो वियो आहे, पर तंहिं हूंदे बि केतिरनि ई मुसनिफ़नि उन तरफ़ तवजा ॾिनो आहे, जिन मां हेठियनि साहिबनि जा नाला क़ाबिल ज़िक्र आहिनि। मीर अब्दुल हुसैन खान टालपुर, मिर्ज़ा कलीच बेत, लेलाराम वतनमल, डॉक्टर होतचंद मोलचंद गुरुबख्शानी, मिस्टर जेठमल पुरसराम, डॉक्टर सोरली मौलवी दीन मोहम्मद वफ़ाई, कल्याण आडवाणी ऐं गुलाम मोहम्मद शहवानी। उन्हनि साहिबनि शाह अब्दुल लतीफ़ जी ज़िंदगी जे अहवाल या कलाम जी तशरीह खे हता इम्कान दायरा तहरीर में आणण जी कोशिश कई आहे। जीअं त हिन किताब जो मक़सदु सिर्फ़ु शाह साहब जी ज़िंदगी जो अहवाल पेश करणु न आहे, बल्कि संदसि पैगाम जी सियासी मक़सद ऐं मर्दान जे सम्झण लाइ कोशिश आहे। उन करे शाह साहब जी ज़िंदगी जे समूरनि किसनि ऐं कहाणियुनि खे बयानु कर मुनासिब न सम्झी हिते फ़क़ति तारुफ़ तौरु संदून मुख़्तसिर अहवाल पेश कजे थो। पान सैयद अमीर अली शाह हरातीअ जे फ़र्दनि सैयद हैदर अली जे औलाद मां जे सिंध जे मटियारी सैयदनि जे नाले सां सजनि था, जे जराजर पोटा कबीले मां आहिनि। उहे सैयद पंहिंजी निस्बत इमाम मूसा काज़िम जे साहिबज़ादे जफ़र सानिउल हवारी सां कनि था। सैयद हैदर बाबति तारीख़ी शजर मां मालूम थिए थो त अमीर तैमूर जे हिंदुस्तान अचण जे ज़माने 801 खां 806 हिजरीअ में सिंध में आयल थो ॾिसिजे। सैयद साहब सिंध जो सैर कंदे हालाकंदी में आयो, जो शहर हाणे हालन जे नाले सां सॾिजे थो। उते कुझु वक़्तु रही पियो ऐं पोइ अरबाब शाह मोहम्मद हाली जी न्याणी सां शादी कयईं, जंहिंमां खेसि सैयद अमीर अली पैदा थियो। उन खे 3 पुट थिया, सैयद शरफुद्दीन, सैयद अहमद, सैयद मुर्तज़ा। पहिरें जो औलाद शरफ पोटा सजन लॻा ऐं ॿिए जो औलाद संदुसि फर्ज़ंद सैयद अमीर अली जे नाले मेण पोटा जे नाले सां मशहूरु था। 3 सदी मुर्तज़ा खे को बि औलाद न थियो हो, शाह भीरी जे नाले सां मशहूरु थियो। संदुसि मक़बरो मांझनि जे उतर में आहे। मथे ज़िक्र कयल सैयदनि जी औलाद जो घणो हिसो कुझु वक़्तु हालन में रहण बैदि उतां लॾे कुझु पंधु रस्ते जे लॻ हिकु नंढे ॻोठ में वञी वेठो, जंहिं ॻोठ जो नालो उतां जे हिकु मट भरींदड़ फ़क़ीर जो रस्ते ते मुसाफ़िरनि जे पीअण लाइ पाणीअ जो मट भरियो वेठो हूंदो हो, जंहिं करे मट वारो ॻोठ पइजी वियो, जो अॻिते हली फेर घेर बैदि मटियारी थी वियो। सैयदनि पंहिंजे उरूज वारे ज़माने में उन ॻोठ जो नालो बदिलाए मट अलवी रखण जी कोशिशि कई। जीअं त उन वक़्तु सिंध जी रस्मुल ख़त फ़ारसी हुई ऐं उन में 3 जो अख़र न हुअण करे उहो मतलवी थी लिखण में आयो। उन करे उहे सैयद मटियारी या मतलवी सैयद जे नाले सां मशहूरु थी विया। साॻे ई नमूने ते लकी जे ॻोठ वारा सैयद लकियारी या लकलवी जे नाले सां मशहूरु थी विया हुआ। भॻे ठोरे जबल जी भरवारे ॻोठ जो जंहिंमें सैयद रहंदा हुआ, लक वारो ॻोठ या लकी ॻोठ पइजी वियो, जंहिं ते सैयदनि पंहिंजे उरूज वारे ज़माने में लकलवी नालो रखियो हो। उन करे उहे सभु सैयद लकियारी या लकलवी सैयद सजण लॻा। मथे ज़िक्र कयल सैयदनि जो हालनि मां लॾे मटियारी वञी रहण वारो पूरो ज़मानो मालूम थी नथो सघे, लेकिन क़दीम रवायतनि मां ईअं मालूम थी सघे थो त हू 830 हिजरी खां 840 हिजरी विच धारे वक़्त में ओॾां लॾे वियल था ॾिसजनि। मटियारी में घणो वक़्तु रहण बैदि जॾहिं संदुन औलाद घणो थियो ऐं वधिया वेझा, तॾहिं गुज़र जी तंगी, बाहिमी तहसुब, घरू झगड़नि, रस्म रवाज जी खामियनि ऐं ख़राबियुनि जे करे हिननि मां केतिरनि मटियारी खे छॾे वञी ॿाहिरि ॿियनि ॻोठनि में पंहिंजी सहूलियत ख़ातिर रहणु शुरू कयो। मटियारी जी रहाइश जे दौरान में सैयद जो ख़ानदान चइनि मुखिया कबीलनि में विरहाइजी वियो। अलफ जरार पोटा ही सैयद जलाल उर्फ़ जरार जो औलाद हुआ। उन ई कबीले 4 मुखिया दरवेश पैदा कया। हिन वक़्तु मटियारियुनि जे शहर में उन ई कबीले जो ॼामोड़ सैयद आली शेर आहे। नंबर 1 सैयद शाह रुकनुद्दीन। ही साहब पीर तरीक़त हो, खेसि फैज़ मखदूम बिलावल जे ख़लीफ़े मखदूम साहिर सवाई लंजार खां मिलियो। शाह रुकनुद्दीन जो मक़बरो मटियारी जे शहर में आहे। संदुसि वफ़ा जी पूरी तारीख़ मालूम न थी सघी आहे, लेकिन मालूम ईअं थिए थो त 350 हिजरी ऐं 380 हिजरी जे विच धारे वफ़ात कई थी ॾिसजे। मखदूम साहिर जो मक़बरो उनरपुर स्टेशन जे भर में टकरी ते आहे। नंबर 2 सैयद हाशिम शाह सखी। ही साहिब संदुन परॾाॾे सैयद रुकनुद्दीन जो सिलसिलेवार फैज़ याफ़्ता हो। पाण 1100 हिजरी 14 रबीउल अव्वल में वफ़ात कयो। संदुन मज़ार मटियारियुनि जे शाह रुकनुद्दीन जे कुबे जे भर में आहे, जिते साल ब साल मथी तारीख़ ते मेलो लॻंदो आहे ऐं हज़ारनि जी तइदाद में माण्हू ज़ियारत जे लाइ गॾु थींदा आहिनि। संदुन औलाद मां हिन वक़्तु मसनद नशीन पीर हाजी बकादार शाह आहे। सखी हाशिम शाह केतिरनि सैयदनि जो ॾाढो पीर आहे। नंबर 3 सैयद शाह अब्दुल करीम। ही साहिब मटियारियुनि जे शहर में 944 हिजरीअ में ॼाओ ऐं वॾे थियण बैदि उतां लॾे टंडे मोहम्मद ख़ान गोनी तैल के बुलरी जे ॻोठ में वञी
सकनूत पज़ीर थियो। हिन सैयद अब्दुल कुदूस ऐं शाह इब्राहिम खां फैज़ तरीक़त हासिल कयो जो साहिब कादरी तरीक़े जो बुज़ुर्ग हुयो। संदुनि मुलाक़ातूं मखदूम नूह सां बि घणियूं थियूं हुयूं ऐं ॾिसण में अचे थो त उन जी सोबत जो मथां घणो असरु रहियो। हू साहिब नामयारो शाइर थी गुज़रियो आहे। सबर ऐं खानिद में काफ़ी शोहरत हासिल कयईं, जंहिं बाबति कई किसा मशहूरु आहिनि। पाण 1003 हिजरीअ में बुलरी में वफ़ात कयऊं। संदुनि मक़बरो बि उते ई आहे। संदुनि वफ़ात जी तारीख़ 15 ज़ुल्क़द 3 साल 2 साल उते मेलो लॻंदो आहे। उते हज़ारे मुतक़द ज़ियारत लाइ ईंदा आहिनि, जिते ज़िक्र समाई राग थींदो आहे। संदुनि दरगाह जो मसनद नशीन हिन वक़्तु पीर मियाँ ग़ुलाम हैदर शाह साहब आहे। नंबर 4 सैयद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जंहिंजी हयाती जो अहवालु मुख़्तसर तौरु हेठि ॾिनो वेंदो ऐं जंहिंजे पैगाम जी तशरीह लाइ हीउ किताबु लिखियो वञे थो। नंबर 2 बाकबल पोटा, हिन क़बीले जा फ़र्द सैयद मोहम्मद बाक़िर जी औलाद मां आहिनि। हिन पारे मां केतिरा ई बुज़ुर्ग ऐं आलिम थी गुज़रिया आहिनि। सैयद शमीर शाह मशहूरु आलिम ऐं साहिब शरीयत बुज़ुर्ग जो मौलवी मोहम्मद हाशिम ठठवी जे गुरू जो हो, बि उन क़बीले मां हो। उन ई पारे जो ॼामोट हिन वक़्तु सैयद मीर अदल शाह वलद सैयद हाजी मोहम्मद शाह आज़ाद ख़्याल ऐं तमामु वॾो ज़मींदार आहे। नंबर जी मूसा पोटा, जे पारे वारा सैयद मोहम्मद मूसा शाह जे औलाद मां आहिनि। हिन ख़ानदान मां केतिरा ई वॾा ज़मींदार ऐं बासर शख़्स थी गुज़रिया आहिनि। हिन क़बीले जो वॾो सैयद तबीब शाह मखदूम नूह जे मुखिया ख़लीफ़नि मां हो ऐं अञा ताईं उन ई ख़ानदान जो तालुक़ु मखदूम हालनि वारनि सां अचे। हिन वक़्तु उन ई क़बीले जो ॼामोट ज़ुल्फ़कार अली शाह सैयद मोहम्मद अली शाह हिकु बासर समझदार ऐं ज़मींदार आहे। नंबर दाल मोबन पोटा, हिन पारे वारा सैयद मैडिना शाह वलद सैयद मोहम्मद जी औलाद मां आहिनि। सैयद मैडिना शाह, जंहिंजी औलाद सईदपुर नाले ॻोठु गुनी तालके में ॿुधायो, जंहिं मां सैयद मोहम्मद कामिल शाह मशहूरु ऐं मरूफ़ थी गुज़रियो आहे ऐं उन जा भाइटा अञा उते रहनि था। मैडिना शाह जे फ़र्ज़ंद सैयद अहमद खे ॿियो पुटु सैयद धनी ॾिना शाह हो, जंहिंजो फ़र्ज़ंद सैयद इब्राहिम शाह जाम निज़ामुद्दीन उर्फ़ जाम नंदी समी सिंध जे हाकिम जे वज़ीर आज़म दरिया ख़ान जो दोस्त हो ऐं उन वक़्तु चांगनि जी बग़ावत खे ख़तमु करण जी मुहिम में हू शहीद थी वियो। संदुनि मज़ार खानोद तहलके कोटरी जे भर में आहे। सैयद इब्राहिम शाह खे 2 फ़र्ज़ंद आहिनि। हिकु सैयद बदरुद्दीन शाह हो, जंहिंजो पोटो सैयद हैदर हिकु मशहूरु मरूफ़ सिंध जो आलिम, क़ुरानी हाफ़िज़ ऐं साहिब तरीक़त बुज़ुर्ग हो। मखदूम बिलावल जे ख़ासि ख़लीफ़नि मां हिकु हो, जंहिं मखदूम बिलावल सां गॾु समय घराने जे सिंधी हाकिमनि जे इक़्तिदार खे लुॾंदड़ ॾिसी शाह बेग अरगून जी मुख़ालिफ़त में आख़िरी कोशिशि कई। सैयद मोहम्मद मीरा जौनपुरी जॾहिं अफ़गानिस्तान ॾांहुं सिंध मां लंघे वञी रहियो हो ऐं पंहिंजी महदूई तरीक़े जे इरशाद बि कंदो थे वियो, तॾहिं शाह हैदर जे तरफ़ां उन जी खुली मुख़ालिफ़त थी, जंहिंमें चवण में अचे थो त मखदूम साहब जे रस्त जूं ॿेरियूं ॿुॾी वयूं। सैयद साहब रही तहरीक में सिंधी इक़्तिदार लाइ ख़तरो महसूसु कयो हो, उन करे ई उन जी मुख़ालिफ़त कई हुआ। सैयद हैदर अली जे ॻोठ में 4 शोबा रोज़ सूमर 937 हिजरीअ में वफ़ात कई ऐं संदुनि मज़ार बि उते आहे, जिते साल ब साल उन जी तारीख़ ते मेलो लॻंदो आहे, जंहिंमें आसपास जा हज़ारे माण्हू ज़ियारत लाइ अची ख़तमे में शरीक थियनि था। मसनद जो हाणोको जाइ नशीन हिन किताब जो लिखंदड़ आहे। सैयद इब्राहिम शाह जो ॿियो फ़र्ज़ंद सैयद धनी ॾिनू शाह हो, जंहिंजी औलाद खे ॻारा सैयद करे सॾींदा आहिनि। हिननि जा पोयां लॾे वञी कोटरी में वेठा, जिन मां सैयद अली अकबर शाह मरूफ़ थी गुज़रियो आहे। उन्हनि मां सैयद कबीर शाह लसॿेले वारो मशहूरु शाइर बि पैदा थियो, जंहिंजी मज़ार उथल जे ॻोठु लसॿेले रियासत में आहे। मथे ज़िक्र कयल मुख़्तसर तारीख़ मटियारी ख़ानदान जे सैयदनि जी नाज़रीन जी वाक़िफ़ियत लाइ तारुफ़ तौरु पेश कई वई आहे। शाह अब्दुल लतीफ़ उन ई ख़ानदान जो फ़र्द हो। हू साहिब सैयद शाह हबीब जो फ़र्ज़ंद हो ऐं 1102 हिजरी मुताबिक़ 1689 ईस्वी में तहलके हाला जे ॻोठु भईपुर में ॼाओ। संदो ॼमण वारे हंधि पुरानी नसीरवाह जे कप ते लोंग फ़क़ीर खेरपुर रियासत वारे जे ठहिरायल मस्जिद अञा ताईं मौजूदु आहे। शाह साहब शाह अब्दुल करीम बुलरी वारे जे फ़र्ज़ंद शाह जमाल जो परपोटो आहे। हिन इब्तिदाई तालीम ऐं तरबियत पंहिंजे ॻोठ में वरी जॾहिं मकानी मुला ऐं मौलवी पीर ऐं फ़क़ीर संदुसि इल्मी ऐं रुहानी उन खे सैराब न करे सघिया, तॾहिं फ़क़ीरी वेस करे सिंध जी सैर ते निकिरी पियो ऐं झंग जबल दरिया बरपट थर ऐं बरडोरी झागे मुल्क जी कुंड कुर्छ में घुमियो, जंहिं करे हर तुब्के जे माण्हुनि सां मिलण ऐं रहण जो मौक़ो मिलनि ऐं संदुसि हालात जज़्बात ऐं रवायात मां पूरी तरह वाक़िफ़ थी सघे। उन ई दौरान में सिंध जे मुखिया आलिमनि फ़क़ीरनि सूफ़ियनि जोगियनि बैरागियनि जी सोबत बि हासिलु कयई, जिन दरवेशनि जी सोबत में गुज़ारनि जो मौक़ो मिलियो। तिन मां मुखिया हेठियां हुआ।
नंबर 1 शाह इनायत सूफ़ी शहीद। संदूर राइश झोक तालुको मीरपुर बठोरे में हुई। संदूर मुक़बरो बि उते आहे। पाण 1130 हिजरीअ में शहीद कया विया। संदूर शहादत जे ॾींहुं 17 सफ़र ते मेलो लॻंदो आहे जिते हज़ारा माण्हू ज़ियारत लाइ ईंदा आहिनि। हू वॾो बाकमाल ऐं साहिब असर बुज़ुर्ग संदूर मुफ़लिस अहवाल ॿिए फ़सल में ईंदो। नंबर 2 मखदूम मोहम्मद मोइन ठठवी। ही बुज़ुर्ग ठठे जे शहर जो रहाकू वॾो आलिम ऐं दरवेश हो। हू शाह वलीउल्लाह दहलवी जे मुखिया शागिर्दनि मां हिकु हो। शाह साहब सां ख़ासि दोस्ती हुई। 1160 हिजरीअ में वफ़ात कयईं। नंबर 3 शाह इनायतुल्लाह रिज़वी। ही साहब नसरपुर जे ॻोठ में रहंदो हो। सैयद नसरुद्दीन वलद सैयद ख़ैरुद्दीन शाह बखरी जे औलाद मां हो। शाह साहब जे ज़माने में पीर मर्द थी चुको हो। सिंधीअ में उम्दो शाइर हो। संदूर रिसालो छपजी चुको आहे। नसरपुर में संदूर मज़ार आहे। संदूर ख़ानदान मां मिसरी शाह सिंध जो नामियारो शाइर थी गुज़रियो आहे। नंबर 4 मखदूम मोहम्मदी। खैरपुर रियासत जे घरनि जे ॻोठ में रहंदो हो। हिकु वॾो दीनदार दरवेश शख़्स हो। 1171 हिजरीअ में वफ़ात कयईं। नंबर 5 मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी। ही ठठे जो शहर में मशहूरु आलिम शरीयत जो पाबंद ऐं परहेज़गार शख़्स हो। संदूर फ़तवाऊं मशहूरु आहिनि। 1172 हिजरीअ में वफ़ात कयईं। नंबर 6 सैयद शंबर शाह। बाकिल पोटा मटियारी सैयदनि मां हिकु वॾो आलिम ऐं शरीयत जो पाबंद शख़्स हो। मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी जे मुखिया शागिर्दनि मां हो। शाह साहब जूं हुन सां घणियूं मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। नंबर 7 मखदूम साबिर वलहारी। उन ई वक़्त जे वॾनि आलिमनि मां हिकु नक्शबंदी तरीक़े जो मुर्शिद हो। संदूस मुक़बरो तल के टंडे अलाहिर में आहे। नंबर 8 मखदूम मोहम्मद ज़मान लंवारी वारो। हिकु वॾो अहले अल्लाह नक्शबंदी तरीक़े जो मुर्शिद ऐं आलिम फाज़िल शख़्स हो। संदूर मज़ार ॻोठ लंवारी तल के बदी में आहे। पाण 1182 हिजरीअ में वफ़ात कयऊं। नंबर 9 साहब ॾिनू फ़कीर फारूक। खैरपुर रियासत जे दराज़न ॻोठ में रहंदो हो। उते ई संदूर मज़ार आहे। सूफ़ी तरीक़े जो बुज़ुर्ग हो। संदूर सिंध जे मशहूरु मरूफ़ शाइर सचल फ़कीर जो ॾाॾो हो। 1192 हिजरीअ में वफ़ात कयऊं। नंबर 10 मखदूम दीन मोहम्मद सेवाणी। सेवण जे शहर जो हिकु वॾो आलिम सूफ़ी ऐं सहरवर्ती तरीक़े जो बुज़ुर्ग हो। ही साहिब शरी फ़ैसिलनि जो एॾो माहिर हो जो मियाँ नूर मोहम्मद कलहोरो बि शरई मामलनि में खाइनि मशहूरो वठंदो हो। नंबर 11 सैयद मोहम्मद बका लकियारी। सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी संदूर फर्ज़ंद हो जो सभिनी राशिदी सैयदनि जो ॾाॾो हो जंहिंजा सिंध में लखा मुरीद था। पीर पागारो ऐं झंडे वारा उन जी औलाद मां आहिनि। शाह साहब सां वाट वेंदे मुलाक़ात थी हुअसि। निहायत सादी ज़िंदगी बसर कंदो हो। संदूर मज़ार कब्रिस्तान शेख तेब में आहे। 1192 हिजरीअ में वफ़ात कयईं। नंबर 12 मखदूम अब्दुल रहीम गरहोरी। ही साहिब ॻोठ गरोहर तालुको खपरो जो वेठल हो। ज़ात जो मंगरियो हो। वॾो मजज़ूब आलिम मनाज़री ऐं मुबाहिसी जो माहिर हो। मखदूम मोहम्मद ज़मान लंवारी जे मुखिया ख़लीफ़नि मां हो। नक्शबंदी तरीक़े जो हो। 1192 हिजरीअ में शहीद थियो। नंबर 13 मदन भगत। ही हिकु हिंदू दरवेश हो ऐं शाइर बि हो। शाह साहब सां ख़ासि रिश्तो हुअसि। संदूर शाह साहब सां रहाणी ऐं मुलाक़ातनि जा किसा घणा मशहूरु आहिनि। हू संदुसि ॻोठ जो वेठल हो। संदुसि कुझु कलाम सिंध जा क़दीम हिंदू भगत शाह साहब जे कलाम सां गॾु ॻाईंदा हुआ। अज़न सवा शाह साहब जे केतिरनि हिंदू फ़क़ीरनि जी सोबत मां मुस्तफ़ीद थियो। जेरोक जोगी, वैरागी, आधोती, कापरी, सामी, सन्यासी ऐं नानंगा वग़ैरह। साणनि गॾिजी पाण संदूर मंदिरनि ऐं तीर्थ यात्राउनि जा सैर कयाई ऐं संदूर मतन तरीक़नि सरमन ऐं रवाजनि मां बख़ूबी वाक़िफ़ थियो। ग़ालिबन मुतफ़रका हिंदू वैदानियत जो ख़ासि अभ्यास कयईं। शाह साहब जी गॾु कयल कलाम सां गॾु संदूर रिसाले में केतिरनि ई हिंदू फ़क़ीरनि जा बेत बेराग हिंदी जे सुर में ॾिनल आहिनि। उन ई मां मालूम थिए थो त अहिड़े क़िस्म जा बेत ऐं कलाम संदूस मजलिस में आम तरह ॻाया वेंदा आहिनि जंहिं करे उहे शाह साहब जे कलाम सां गॾिजी विया आहिनि। शायदि नौजवानी में सिंध में जुदा जुदा तरफ़नि में सैर कया हुआ। उतर तरफ़ रियासत भावलपुर मां लंघे मुल्तान ताईं वियल थो ॾिसे। हिकु दफ़े शाह अब्दुल करीम जे किबे लाइ उतां ॿेरियनि रस्ते काशी जूं शुरू बि आंदियूं हुआ। उलहंदे तरफ़ ॾिसिजे थो त लस ॿेले में हगलाज वियल हो। ॾखण तरफ़ समुंड जो किनारो ॾिए इब्राहिम हैदरी रेरी खारो छाण पोरबंदर ऐं कच्छ भज जा के हिसा ॾिठल था ॾिसनि। इब्राहिम हैदरी रेरी खारो छाण तरफ़ शाह अब्दुल करीम ऐं संदूर सिलसिले जा मुरीद हुअण
उन ॻाल्हि जी साबिती ॾियनि था कच्छ रियासतनि जे रहाकुनि जी रस्मनि रवाजनि ऐं क़दीम रवायतनि खे रिसाले में बयानु कयो वियो आहे, जंहिंमां ईअं मालूम थिए थो त खेसि उन मुल्क जो बि चङो इतिहास आहे। सुर शरीर अॻे सामूंडी मां ईअं मालूम थिए थो त शायदि समुंड जे किनारे वारे मुल्कनि ऐं माण्हुनि सां बि कुझु वक़्तु गुज़ारियो अथनि। शाह साहिबु काठियावाड़ जे इलाइक़े में बि वियल थो ॾिसे। जूनागढ़ जी सैर वक़्तु राय ॾियाच ऐं ॿीजल चारनि जो हाल अहिवाल मालूम करे उन खे पंहिंजे कलाम में आंदो अथनि, जो ॼण त उतां वेही कलाम पियो चवे। शाह साहिब खे जैसलमेर सां बि दिलचस्पी रही आहे, जो चवे थो त जैसलमेर ईअं जस जे अलाहकार लंदियूं शिकारपुर जे तरफ़ नौशेरे अबरे ऐं तराई अबरे जे पासे में वियल आहे, जो उते शाह साहिब जा पोतारा आहिनि। चवण में अचे थो त शाह साहिबु उते अची रहियो हो। दरिया जे भर में रहण करे मींहनि काहनि दरिया जे कननि ऐं बेतनि जो ज़िक्र सोणी जे सुर में चङी तरह बयानु करे सघियो आहे। ज़िंदगी जो अहवाल हिसो सैर सफ़ मुलाक़ातनि ऐं सोहबतनि में गुज़ारनि करे हिन मुल्क जे माण्हुनि जी हालात खां पूरी तरह वाक़िफ़ियत हासिल कई। सिंधियुनि जे खाना बदोश ज़िंदगी, दहकानी आदतनि ऐं सादगी जो मथां ख़ासि असरु थो ॾिसे। सिंध जी ज़मींदार मौलवियनि पेरनि ऐं हाकिमनि जी सोहबत मां ख़ुशि न थियण करे हिन घणो केरु अवाम सां लाॻापो ऐं तालुक़ु रखियो। तसवुफ़ जे इल्मु मथां घणो असरु पियो। हयाती जा आख़िरी ॾींहुं ॾहाको खनि साल हू भित ते आस्थान ठाहे वेठो ऐं पंहिंजी सोहबतियुनि ऐं फ़क़ीरनि सां गॾु पंहिंजी हासिल थियल मालूमात मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण लॻो। उन ई विच में काफ़ी कलाम चई चुको हो, सो पंहिंजे मजलिस में राग जी सूरत में चवणु शुरू कयो। राग सुरूर सां ॻाइण जो मज़हबी मुख़ालिफ़ हूंदे बि दस्तूर वधाई। चवण में अचे थो त अवल संदसि कलाम बि सिंध जे ॿियनि बुज़ुर्गनि जे तर्ज़ ते ॻायो वेंदो, जो ॾोहीरनि ऐं लोराऊं जो नमूनो हो। मखदूम नूह, गोस, बाउल हक़, पीर पठो वग़ैरह दरवेशनि जा कलाम कम व बेश उन ई तरीक़े ते ॻाया वेंदा हुआ। सिंध में बेत वायूं ऐं गीत नर दली जगतारे या ढोल ते ॻाया वेंदा हुआ या समा में चया वेंदा हुआ। लेकिन शाह साहिब वटि दिल्ली जे ॿिनि गवेन अटल फ़क़ीर ऐं चंचल फ़क़ीर नाले अचण बैदि संदसि राग हिंदुस्तानी तरीक़े राग मुताबिक़ पहिरियों दफ़ो तंबूरे ते ॻाइण जो रवाजु पियो। शाह साहिब खां अॻु में केतिरा ई शाइर सिंध में थी गुज़रिया आहिनि ऐं पोइ बि घणा थिया आहिनि, पर शाह साहिब पंहिंजो मटि पाण आहे। संदसि मरतबो दुनिया जे मुखिया शाइरनि सां शुमारु करे सघिजे थो। जहिड़ी तरह अमरुल कैस कबरुल इस्लाम अरब जो वॾो क़ौमी शाइर हो ऐं फिरदौसी ईरानियुनि जो ऐं शेक्सपियर इंग्लैंड जो, अहिड़ी तरह शाह खे बजा तौर ते सिंध जो क़ौमी शाइर सॾे सघिजे थो, छो त शाह साहिब खे सिंध जे शाइरनि में ख़ासि फ़ोक़ियत हासिलु आहे। हीउ जो चवण में अचे थो त शाह साहिबु अणपढ़ियल हो, सो पूरी तरह सही न आहे। चवण में अचे थो त हू सफ़र ऐं हज़र में हमेशह पाण सां गॾु क़ुर शरीफ़ ऐं मसनवी मौलाना रूम ऐं शाह अब्दुल करीम बलरी वारे जो रिसालो रखंदो हो, जंहिंमां मालूम थिए थो त हू उन वक़्त जे इल्म मां चङी रीति वाक़िफ़ हो। अलबत्ता सिंधी याफ़्ता आलिम न हुअण करे हिन खे इल्मी माहिरनि में शुमारु नथो करे सघे। संदसि कलाम ऐं ख़यालात मां संदसि मुख़्तलिफ़ ज़रियनि सां हासिल कयल मालूमात जो पतो पइजी सघे थो। संदसि वफ़ात बि आहिनि जज़्बे जी हालत में थी। चयो वञे थो त हिकु दफ़ो वतन राग थी रहियो हो, जॾहिं मजलिस मथे तॾहिं मथां अची जज़ब ऐं वज्र तारी थियो ऐं उन ई वक़्तु संदसि रूह परवाज़ करे राह रबानी वरिती। संदसि इंतकाल जी तारीख़ 14 सफ़र 1165 हिजरी बमुताबिक़ 1152 ईस्वी आहे। संदसि मदार भिट जे ॻोठ में हालन जे शहर खां 4 किलोमीटर परे ओभर में आहे। संदसि मुक़बरो ग़ुलाम शाह कलहोरे ठहिरायो। खाइनि पोइ संदसि भाइटे जो पुटु सैयद जमाल सजादा नशीन थियो। अवल में गादी ते तकरार हो, पर आख़िर मियाँ नूर मोहम्मद कलहोरे जे फ़ैसिले मुताबिक़ सैयद जमाल सजादा नशीन थियो। हिन वक़्तु संदसि औलाद मां ग़ुलाम शबीर शाह वलद सैयद पीर शाह ॾिनू शाह सजादा नशीन आहे। पीर शाह ॾिनू शाह फ़क़ीर तन ऐं दरवेश सोहबत बुज़ुर्ग हो। संदसि दरगाह ते हर जुमेरात ते राग थींदो आहे ऐं हर साल तारीख़ 14-15 सफ़र जो मेलो लॻंदो आहे। संदसि सिलसिला ऐं तरीक़त जा मुरीद ऐं मुतक़द सिंध ते कुनकुर्छ में पखिड़ियल आहिनि।